नमस्कार, जय श्री कृष्ण। मां या करिश्मा पेसवाणी है। मुझे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। अज मां तव्हांखे मंगल देवता जो विर्त कथा ऐं पूजा विधि ॿुधाईंदसि। अगर तव्हां भी मंगल जो विर्त शुरू करण जी सोचो था त माघ जो महीनो अचे तो जो मंगल जो विर्त शुरू करण जो अति उत्तम महीनो आहे। हुन खां पहिरियों मां तव्हांजी जानकारी लाइ तव्हांखे ॿुधायां कि मां ॿिए भी घणनि देवी देवताउनि जी कथा सिंधीअ में अपलोड कई आहे। हेठि डिस्क्रिप्शन में ॾिसंदा त तव्हांखे लिंक मिली वेंदो। ऐं अगर तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरीं दफ़ा आया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। पासे में बेल आइकॉन आहे, हुनखे प्रेस कजो त जीअं तव्हांखे वीडियो जा नोटिफिकेशन मिली वञनि। त अचो ॿुधूं था मंगल देवता जी विर्त कथा। पंहिंजे सनातन धर्म में अलॻि अलॻि ॾींहं जा अलॻि अलॻि देवी देवताउनि जो विर्त आहे ऐं हर विर्त जो पंहिंजो अलॻि ख़ासि महत्व ऐं फल आहे। विर्त जे माध्यम सां ख़ासि देवता खे प्रसन्न कयो वेंदो आहे। त जीअं मां अॼु तव्हांखे मंगल देवता जी विर्त जी चर्चा कयां थी। मंगल भी नव ग्रहनि में हिकिड़ो ग्रह आहे जंहिंखे भूमि पुत्र पृथ्वी पुत्र भी चइबो आहे। मंगल जो विर्त भगवान शंकर जे अवतार हनुमान भगवान के समर्पित आहे। मंगल जे ॾींहुं विर्त रखी हनुमान भगवान जी पूजा करण सां तमाम पापन जो नाश तो थे। मंगल जो विर्त उअं त ही जो विर्त आहे मंगल जो हनुमान जा भक्त पंहिंजे इष्ट देव हनुमान जी के प्रसन्न करण लाइ रखंदा आहिनि। पर हुन जे अलावा जंहिंजी छटीअ में मंगल जो दोष हूंदो आहे या मंगल जी महादशा हलंदी आहे, उहो व्यक्ति उन मंगल जे अशुभ फल के दूर करण लाइ भी यानी मंगल ग्रह जी शांतिअ जे लाइ भी मंगल जो विर्त रखंदो आहे, जंहिंसां विघ्न दूर थींदा आहिनि। मंगल जो विर्त घणेई जोड़ा पुत्र जी कामना लाइ भी रखंदा आहिनि। मंगल जे विर्त रखण सां घणनि महाकष्टनि जो निवारण तो थिए, कर्जनि सां मुक्ति थी मिले ऐं घणनि लाइलाज बीमारी भी दूर थी थियनि। गरीबी सां मुक्त थो थिए माण्हू ऐं रक्त संबंधी रोग या कोई भी अहिड़ी बीमारी हुजे हुन खे भी मंगल जो विर्त दूर करे तो। मंगल जहिड़ो नालो आहे ओड़ो ही अद्भुत लाभ ॾियण वारो इहो विर्त आहे। हिन विर्त रखण जी विधि: विर्त रखण वारो मंगल जे ॾींहुं सुबुह जो सवेर सनानु पाणी करे स्वच्छ ॻाढ़ा कपिड़ा पाए पूजा जी जॻह ते हनुमान भगवान जी मूर्ति अॻियां विर्त जो संकल्प करे मंगल जा विर्त 21 मंगल ताईं लगातार रखबा आहिनि ऐं अंत में मंगल जे विर्त जो उद्यापन कबो आहे। त हनुमान भगवान जी मूर्ति जे अॻियां चौमुखो ॾीओ ॿारे भगवान के ॻाढ़ा वस्त्र ॻाढ़े सिंदूर ऐं ॻाढ़े गुलनि सां पूजा कजे, मंगल जी कथा कजे ऐं मंगल जे 21 नालनि जो पाठ कजे, पोइ आरती कजे। घणेई माण्हू सुंदर कांड ऐं हनुमान चालीसा जो पाठ भी कंदा आहिनि जो अत्यंत लाभकारी ऐं शुभ फल ॾियण वारो आहे। हिन विर्त में भोजन छा कजे? मंगल जे विर्त में बिना लूण जे एकाणो कबो आहे। कणक ऐं गुड़ घी सां ठहियल भोजन खाइबो आहे या को भी मिठो भोजन यानी बिना लूण जे भोजन खाई सघिजे तो। सचे घीअ जी कुटी या मिठो फुल्को ठाहे पहिरियों भगवान के भोग लॻाए पोइ पाण एकाणो कजे। ख़ासि ॻाल्हि इहा ध्यानु रखणी आहे कि मंगल जे विर्त में कॾहिं भी ॿिए जे घर भोजन असुल न खाइजे। उद्यापन: जॾहिं 21 मंगल पूरा थी वञनि त आख़िरी मंगल ते भगवान के 21 लड्डू चाढ़े 21 ब्राह्मण के भोजन कराए यथाशक्ति दान कजे। हाणे मां तव्हांखे मंगल जी कथा ॿुधायां थी। मंगल देवता जी कथा हिन प्रकार आहे। अॻे समय जी ॻाल्हि आहे त नंदक नाले हिकु ब्राह्मण वेदनि जो ॼाणू थी गुज़रियो आहे। हिन खे हिकु सौभाग्यवान स्त्री हूंदी हुई जंहिंजो नालो सुलोचना हो। संदसि पति खेसि प्यार खां सुरिंदा करे कोठींदो हो। हिननि खे को भी औलाद कोन हो। सुलोचना अची ॿुढी थी पर संदसि औलाद जी ममता कान वई। हिन करे हिननि हिकु ब्राह्मण जी कन्या खे पंहिंजे गोद जी धीअ कयो। हिन कन्या अॻे जन्म में मंगल देवता जी पूजन कयो हो, तंहिं करे हिन नंदक जे घर जीअं ई पैर रखियो त लक्ष्मी भी हिननि वटि छम छम कंदी आई। छोकिरी जॾहिं 10 सालनि जी थी तॾहिं खेसि सोमेश्वर नाले ब्राह्मण सां परणाए छॾियो। नंदक हुन जो विवाह वेदन शास्त्रनि मूजिब कयो।
हिकिड़े ॾींहुं नंदक ऐं संदसि स्त्री पंधु कंदा कंदा भुलिजी अची हिकु पारवा नाले घाटे वन में अची पहुता। ही साह पटण लाइ हिकु वण जी छाया जे हेठां वेठा त हुते के चोर आया ऐं सुलोचना जे पति नंदक खे मारे हलिया विया। सुलोचना तॾहिं काठियूं गॾु करे चित्या तयारु कई ऐं पाण बि पति सां गॾु सती थियण ते चाहियो त मंगल देवता प्रसन्न थी हिन खे दर्शन ॾेई चयो त हे देवी घुर जेको घुरनो अथई। उन ते हुन खेसि चयो त जेकॾहिं तव्हां मूं ते राज़ी आहियो त मुंहिंजे पतीअ खे जिंदा करे ॾियो। मंगल देवता हिन जी पति भक्ति ॾिसी ॾाढो प्रसन्न थियो ऐं हुन नऊं ॾियारण करे चवणु लॻो त हे देवी हिन खे ॼाणण जी शक्ति मूं में कोन्हे, इन्हीअ करे टिननि लोकनि में उत्तम वर जेको घुरनो हुजे सो मूंखां घुर। उन ते सुलोचना खेसि हथ जोड़े चयो त हे देवता इहो वर ॾियो त जिते जिते तव्हांजी कथा ऐं पूॼन थिए हुते जेके रोगी हुजनि हुननि जो रोग लही वञे, दुश्मन ते हमेशह फतह पाइनि ऐं हू कॾहिं बि दुख न ॾिसनि। मंगल देवता चयो त हे देवी जीअं तूं चई थी ईअं ई थींदो, पर उन्हनि खे इन्हनि ॻाल्हियुनि जो ध्यानु रखणु घुरिजे त जे ॾींहुं मुंहिंजो विर्तु रखनि तॾहिं खाधो पंहिंजे घर में खाइनि, पराए घर में कॾहिं बि न खाइनि। हुन ॾींहुं अछो अनाज चांवर वग़ैरह न खाइनि, चांवरनि में गुड़ विझी ताइरी ठाहे खाइनि, मुंहिंजो विर्तु 21 दफ़ा रखनि ऐं 21 दफ़ा विर्तु रही अर्घ ॾियनि। जंहिं कंहिंखां पुछी सघनि त पछाड़ी जे विर्तु छोड़ण वक़्तु 21 दिल ऐं ॻाढ़ी गांइ दान कनि ऐं ब्राह्मण खे भोजन कराइनि। ईअं चई मंगल देवता पंहिंजे लोक हलिया विया। बोलो श्री मंगल देवता जी जय। त इहा हुई मंगल देवता जी कथा ऐं विर्तु रखण जी विधि। तव्हांखे कीअं लॻी कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। अगरि वणी त लाइक ऐं शेयर कंदा। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो, हिकु नए विर्तु, हिकु नई जानकारी सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।